आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर पढ़ी दौरे ते अमरीका रवानो। ISPR जो चवण ते जनरल आसिम मुनीर आर्मी चीफ तौर पहिरियों भेरो अमरीका जो दौरो करे रहियो आहे। आर्मी चीफ दौरे दौरान अमरीकी सियासी फौजी क़यादत सां मुलाक़ातूं कंदो। पीबी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो केस में हक़ीक़तूं साम्हूं आणण जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवण आहे त उमीद आहे त अदलिया शहीद भुट्टो क़त्ल केस जे ज़िम्मेवारनि खे अंजाम ताईं पहुचाईंदी। आमिर ज़ियाउल हक़ सज़ा ॾींदड़ जजनि समेत भुट्टो केस जा समूरा ज़िम्मेवार क़ौम जा ॾोहारी आहिनि। को जेल मां निकिरनि त को वरी जेल खां बचण लाइ चूंड विढ़ी रहियो आहे। PP अवामी मसइलनि जे हल लाइ चूंड विढ़ी रही आहे। 8 फ़रवरी ते नफ़रत ऐं विराइण जी सियासत खे दफ़न कयो वेंदो। समूरनि मसइलनि जो हल PP जे मंशूर में आहे। न को खिलाड़ी न वरी को ॿियो PP जो मुक़ाबिलो करे सघे थो। इलेक्शन कमीशन तरफ़ां आम चूंडुनि जो शेड्यूल जारी थियण जी तर्जुमान चवण त इलेक्शन कमीशन तरफ़ां आम चूंडुनि जो को बि शेड्यूल जारी न कयो वियो आहे। सोशल मीडिया ते हलंदड़ आम चूंडुनि जो शेड्यूल जाली आहे। फौजदार में पुलिस की गाड़ी भरिसां धमाके के नतीजे में SHO शहीद, 2 वाटोहड़ो ज़ख़्मी। सिक्योरिटी फोर्सेस जो इलाइक़े के कड़ो सर्च ऑपरेशन निगरान वॾे वसील धमाके जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। इसराइली फौज मुसलसल बमबारी करे गज़ा के बारूद जो ढेर बणाए छॾियो। वधीक 130 फ़लस्तीनी शहीद। इसराइली फौज मुसलसल बमबारी करे गज़ा के बारूद जो ढेर बणाए छॾियो। वधीक 130 फ़लस्तीनी शहीद फ़लस्तीनी जो अंग 17,700 थी वियो। खान यूनिस, नसीरात ऐं जबालिया पनाहगीर कैंपुनि ते बमबारी। अल नसर ऐं अल अक्सा अस्पतालूं ज़ख़्मियुनि सां सथिजी वयूं। जबालिया पनाहगीर कैंप जो चौक इज्तिमाही क़ब्रिस्तान में तब्दील। मेहड़ में खदड़न फ़क़ीरनि जे घर मां लखे रुपयनि जी चोरी। कुतनि ज़रिए पेरा खणी घर में हणंदड़ पुलिस एहलकारनि ऐं घर भातियुनि में झेड़ो। फायरिंग दौरान 4 पुलिस एहलकार ज़ख़्मी, 2 ॻणितीअ जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल। 4 ॼणा गिरफ़्तार, हथियार हथ। नसरपुर में मंशियात इल्ज़ाम हेठि नौजवान की गिरफ़्तारी ख़िलाफ़ शहरियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। टायरनि खे बाहि उगाइण जो चवण त पुलिस नौजवान रहमान उनड़ खे मंशियात जे इल्ज़ाम हेठि बेगुनाह गिरफ़्तार कयो आहे। नौजवान की गिरफ़्तारी में मुलविस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। अंडर-19 एशिया कप जी मैच में भारत ख़िलाफ़ 260 रन्सुनि जो टारगेट हासिल करण लाइ पाकिस्तान की बैटिंग। भारतीय टीम के आदर्श सिंह, कप्तान अदेश सहारन ऐं सचिन दास जूं 50, मोहम्मद ज़ीशान जूं 4 विकेटूं। उबैद शाह ऐं आमिर हसन जा 2 शिकार।